खबर शामिल कयूं पिया रुकुन बुरड़ा खां। पीपीयूसी किरकिलीअ में बलदियाती चूंडुनि जे तैयारी शुरू करे छॾी। बबर हाउस ते पीपीयूसी सदर नवाब खान बबर जी सदारत में इजलास थियो। इजलास में खादिम हुसैन बुरड़ो, राणा बासित राजपूत, रियाज खासकेली, राणा सईद राजपूत, शाहनवाज बबर, राणा इंतजार राजपूत, राणा हाजाणो, अमीर अली बबर समेत पीपी अगवाननि शिरकत कई। इजलास में यूसी उम्मीदवार दरखास्तूं वसूल कयूं वयूं। इजलास के पीपीयूसी सदर नवाब खान बबर ऐं खादिम बुरड़ो खिताब कंदे चयो त पीपी हिक अवाम जी खिदमत जो नालो आहे। सांगड़ ज़िलो अॻु जीअं पीपीअ जो गढ़ बणिजी चुको आहे। हुननि चयो त बलदियाती इलेक्शन में यूसी समेत सांगड़ ज़िलो मां अॻु जीअं पीपी वॾी लीड सां खटींदी। असांजे सियासी मुखालफ़नि खे हमेशह जीअं पंहिंजी नाकामीअ ते मातम करण खां सवाइ कुझु बि न मिलंदो। असां पंहिंजी यूसी में बलदियाती चूंडुनि जी मुकमल तैयारी करे छॾी आहे। अवामी ख़िदमतुनि जे करे अॼु बि ज़िले जे हर ॻोठ मां जीए भुट्टे जो नारो गूंजी रहियो आहे। रिपोर्ट कराए जान मोहम्मद अबड़ो, बे न्यूज़ रुकुन बुरड़ा।